जय झूलेलाल। मां मोहित सेतपाल तव्हांजो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। हलो त शुरू कयूं अॼु जो तारनि जो खेल। अॼु जी तारीख़ 11 जनवरी 2023, हिंदू महीनो माघ मास कृष्ण पक्ष जी चतुर्थी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जो राशिफल। मेष राशि। मेष राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं ॾाढो सुठो वेंदो। जाम टाइम खां रुकियल कोई कमु अॼु हुननि जो कार्य सिद्ध थींदो ऐं रहिजी ईंदी। सेहत जो थोरो ध्यानु रखिणो आहे, थकावट महसूस थी सघे। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु धन लाभ ज़रूर थींदो। मां लक्ष्मी जी जेतिरी उपासना कंदा ओतिरो सुख पाईंदा। स्वास्थ्य ते थोरो अॼु ध्यानु रखिणो पवंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि जे लाइ जेके गवर्नमेंट में जॉब कनि था हुननि में काई ना काई प्रॉफिट ज़रूर हुननि खे प्राप्ति थींदी। सेहत में काई चिंता करण जी ज़रूरत ई न आहे। कर्क राशि। कर्क राशि वारनि जी सेहत सुठी रहंदी, पर अॼु ख़र्च ते हुननि खे पंहिंजो ध्यानु रखिणो पवंदो। कोई भी कमु शुरू करण खां पहिरियों भगवान गणेश जो 11 दफ़ा नालो चई करे ही उहो कमु शुरू कंदा। सिंह राशि। सिंह राशि वारनि जो अॼु त भाग्योदय थियण वारो आहे। सेहत सुठी रहंदी, धन लाभ थींदो। मां दुर्गा चालीसा जो पाठ कंदा त हुननि खे जाम फ़ाइदो मिलंदो। कन्या राशि। कन्या राशि हुननि खे अॼु पंहिंजी सेहत जो ध्यानु रखिणो आहे। धन हानि थियण जी भी संभावना आहे, पर सूर्य जी उपासना कंदा, सूर्य के अर्घ ज़रूर ॾींदा त हुननि जो ॾींहुं सुठो वेंदो। तुला राशि। तुला राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं असीम धन प्राप्ति थी सघे यदि वह भगवान शंकर के मनाईंदा। कोई भी शिवलिंग ते वञी करे भगवान शंकर ते जल चाढ़े ईंदा ऐं ओम नमः शिवाय जो 5 दफ़ा जाप करे ईंदा। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजो मन स्थिर रखिणो आहे। जेतिरो थी सघे ओतिरो शांत रहणो आहे, छो त विच विच में गुस्सो अची थो सघे। हुन जे लाइ तव्हांखे हनुमान चालीसा जो जाप भी करणो आहे। धनु राशि। धनु राशि वारनि जे लाइ अॼु भ्रम पैदा थियण जी संभावना आहे, त कोई भी कमु शुरू करण खां पहिरियों पंहिंजे मन खे क्लियर कंदा ऐं पोइ ई उनखे शुरू कंदा। सेहत ठीक ही रहंदी। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय प्राप्त थींदी। दुखनि जा नाश थींदा ऐं जेतिरो थी सघे पंहिंजे दोस्तनि सां ऐं पंहिंजे ॿारनि सां व्यवहार सुठो रखिजो त ॾींहुं तव्हांजो ॾाढो सुठो वेंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे सेहत जो थोरो ध्यानु रखिणो आहे। धन लाभ थी थो सघे। जेतिरो थी सघे मां लक्ष्मी जी उपासना कंदा त तव्हांजो ॾींहुं सुठो वेंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे सेहत जो जाम ध्यानु रखिणो आहे। जेतिरो थी सघे पंहिंजो मन ऐं पंहिंजी बुद्धि शांत रखणी आहे। गुस्से ते नियंत्रण कंदा त ॾींहुं ॾाढो सुठो वेंदो। अचो त ॾिसूं छा आहे अॼु ज्ञान जे पिटारे में। गणेश जी। हक़ीक़त में जेको गणेश जी जो ॾींहुं मञियो वियो आहे उहो आहे ॿुधर। जेतिरो थी सघे ॿुधर जे ॾींहुं कोई भी गणपति मंदिर में वञी करे भगवान गणेश ते दुर्वा ऐं मिठाई चाढ़ींदा त भगवान गणेश जी सभिनीनि जी मनोकामना पूरी कंदा। त अॼु जो एपिसोड हिते ई असां समाप्त कंदासीं। मिलंदासीं सुभाणे तारनि जे खेल में। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।